विच में वेठी हाँ। निराकार रूप में बाबा के याद करो। मन में कोई भी गाल हुजे बाबा को ॿुधाए छॾो। मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजा आत्मा जो शरीर हिकदमि निरोगी तंदुरुस्त। आज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे पंहिंजे जीवन में सदा यादि रखो कि निराकार परमात्मा जा असां सभु ॿार आहियूं। असां सभु केरु आहियूं? हिकु निराकार परमपिता परमात्मा जा ॿार आहियूं। परमात्मा जा ॿार अगरि असां सम्झंदासीं भई असां सभु हिक ॿिए जा भाउ आहियूं, आत्मा आत्मा भाउ आहियूं, हिकु बाप जी संतान आहियूं, त कंहिंसां लड़ाई झगड़ो थींदो ई न, कंहिंसां अनबन थींदी ई न, कंहिंसां वैर पाईंदासीं न। अॼु वैसे त कलयुगी दुनिया में भाउ भेणनि में बि वैर पइजी वेंदो आहे, परंतु बाबा चवनि था श्रुति असां इहे सोचंदासीं न मां परमात्मा जो ॿारु आहियां, त मां परमात्मा जो ॿारु आहियां, इहो बि ॿारु आहे, त ऑटोमेटिकली न वैर भावना जेलसी तेरी मेरी सभु ख़तमु थी वेंदी। अगरि असां सोचंदा आहियूं न कि मां भॻवान जो ॿारु आहियां त असांजो इहे सभु ख़तमु थी वेंदो। त इन करे बाबा असांखे चवनि था कि सदा इहे यादि रखो कि असां हिकु परमात्मा जी संतान आपस में भाउ भाउ आहियूं। न दुनिया में माण्हुनि जे जीवन में लड़ाई झगड़ा तू मैं तेरी मेरी छो थींदी आहे? ये दैहिक संबंधनि जे कारण, दैहिक धर्मनि जे कारण है न। त ये दैहिक धर्म ऐं देह जा संबंध ई त ख़राब थिया न। त हिननि खे तॾहिं त गीता में लिखियलु आहे कि देह जे सभु धर्मनि खे छॾो, ख़ुदि खे आत्मा सम्झो। माण्हू अॼुकल्ह ग्रंथ शास्त्र सुठी रीति पढ़े नथो न, मथां सिर थो पढ़े न। भक्ति जो बि एॾो विस्तार आहे न। भक्ति में जीअं आए दिन नई नई चीजूं अचनि थियूं न, हीअं आए दिन भक्ति में नया नया गुरू था निकिरनि। पोइ उहा छोजी छा थींदी आहे, कोई आत्मा अञा मथां ईंदी आहे मथां खां हेठि, त पहिरियों हुनजो प्रभाव निकिरंदो आहे हुन आत्मा जो। त पहिरियों हुन आत्मा जो प्रभाव निकिरंदो आहे त सभिनि खे सुठी लॻंदी आहे। जीअं नंढो ॿारु सभिनि खे सुठो लॻंदो, थोरो बि वॾो थींदो उनजा बुरा स्वभाव संस्कार इमर्ज थींदा, संग दोष में ईंदो, उहो ॿारु ख़राबु लॻण लॻी वेंदो न। अॼु ॿार शादियूं केॾो माण्हू ख़ुशी में शादियूं थो कराए, केॾा माण्हू ख़ुशी में ॿार थो पैदा कराए। माण्हू सोचे थो अगरि कंहिंजे घर में सम्झो 2 भाउर आहिनि, उन्हनि जे घर में अगरि 2 भाउरनि जे घर में अगरि ॿिन्हिनि जी शादी 2 भेणनि सां थी वई त केॾो ख़ुशि थींदो आहे। लेकिन धीरे धीरे घर जो छा हाल थी वेंदो। अॼु माण्हू चए थो ॿार पैदा करे थो, लेकिन केतिरो उन ॿार सां सुख थो वठे, केतिरो उन ॿार खे ख़ुशियूं थो ॾे।
त बाबा असांखे चवनि था की ॾिसो जीवन में माण्हू हिक ॿिए खे सुख शांती ख़ुशी छो थो ॾेई सघे, छोकी संबंध अची वेंदो आहे, नंढो वॾो अची वेंदो आहे, हा संबंध अची वेंदो आहे, नंढो वॾो अची वेंदो आहे, धर्म अची वेंदा आहिनि। त इहे ई ख़राबु आहे न, इहे ई अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झूं भई इहे बि आत्मा आहे, तव्हां इहे अभ्यास करे ॾिसो, तव्हांजा जो ॿार आहिनि इहे बि आत्मा आहिनि, मुंहिंजा परमात्मा जा ॿार आहिनि, त असांजो उन्हनि सां व्यवहार ई अलॻि थी वेंदो। त इन करे परमात्मा असांखे चईंदा आहिनि, जो गीता में लिखियलु आहे न, मन मना भव, मन मना भव लिखियलु आहे गीता में। ॿियो लिखियलु आहे देह देह जे सभु धर्मनि खे छॾो, मूंखे निराकार रूप में यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करो। त तव्हां इहे ग्रंथ शास्त्र ई शांती सां हिकु लाइन ई पढ़ो सॼो ॾींहुं, हिकु ॾींहं में हिकु लाइन, लेकिन अर्थ सम्झी करे उनखे जीवन में धारण करो। ऐं स्कूलनि में माण्हू केॾियूं पढ़ाई थो कराए, तंहिंखां त रोज़ु हिकु किताबु हिकु चैप्टर उनखे सुठी रीति पढ़ाए सम्झाए, उनजो प्रैक्टिकल जीवन में उहो ॻाल्हि किथे कम में ईंदी, उहो पढ़ाइनि त केॾो सुठो थी वञे न ॿार। अॼु टीचर बि चईंदी जल्दी 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 कोर्स पूरो करिणो आहे, हा बसि ईअं लिखी अचो हीअं। केॾा त माण्हू किताबनि ते ख़र्च था करनि, केॾा त माण्हू स्कूलनि में ख़र्च था करनि, पोइ उन्हनि जी किताबियूं, ड्रेसियूं, बैग, अचण वञण जो, ऐं पढ़ाई कुझु बि न। तव्हां ई ॿुधायो, तव्हांजो ॿारु जेतिरो किताबियूं अथसि ओतिरो उन में अकुलु आयो आहे, सम्झ आई आहे न? अञा उनजी किताबियूं खोले ॾिसो त केॾो कुझु आहे उन में। अगरि कोई ॿार उन किताबुनि खे सुठी रीति पढ़े, लेकिन टाइम केतिरो आहे, एतिरे में सभु ॿार पढ़ी वठंदो छा? टीचर कीअं पढ़ाईंदी? अधु कलाक में छा पढ़ाईंदी? हुन हिकु हिकु लाइन जो हिकु हिकु शब्द जे लिखियो आहे, एॾी गहराई सां लिखियो हूंदो ई, उन रीति त कोई टीचर बि न पढ़ाईंदो, कोई ॿार बि सम्झी न सघंदो। हा कोई सिंसियर ॿारु हूंदो, जंहिंखे इंट्रस्ट हूंदो, उहो पंहिंजी किताबुनि खे पूरो चटे छॾंदो। जे कंहिंखे खाइण जो शौक़ु हूंदो आहे न, उहो कंहिंखे रोटीअ जी इज़त हूंदी आहे, उहो पंहिंजी थाली में हिकु कणो बि न छॾंदो, है न? कई माण्हू ईअं खाइनि त चवंदा आहिनि बुखो आहे, बुखो न, कंहिंखे कंहिंखे न इज़त हूंदी आहे अन्न जी। अॼुकल्ह त माण्हू वेस्ट ज़्यादा था करनि, इहो बि बोझ चढ़ंदो। पहिरें ज़माने में ॾिसो माण्हू कई माण्हू थाली में हिकु कणो न छॾंदो हुयो, खाइण खां पोइ बि पाणी विझी पूरो पी छॾंदो हुयो, है न? त अॼुकल्ह ॾिसो पढ़ाई में बि माण्हू केॾो वेस्ट थो करे। अॼु ॾिसो धार्मिक में बि तव्हां एॾा ग्रंथ शास्त्र जेतिरा दुनिया में ठहनि था, जेतिरा मंदर टिकाणा ठहनि था, ओतिरो त अॼुकल्ह माण्हुनि में न श्रद्धा आहे, न गुण आहिनि, न सुख आहे, छोजी विधि पूर्वक नथा करनि। विधि सां ई त सिद्धि मिलंदी आहे न। अॼु माण्हुनि खे रिद्धि सिद्धि खपे, बसि इहे जादू टोनो ईअं कुझु करो, जादू मंत्र ऐं कमु थी वञे। विधि सां कोई करणु नथो चाहे। त विधि छा आहे? हर हिकु ॻाल्हि खे गहराई सां पढ़ी करे उनखे सम्झी करे जीवन में धारण करे हलो। इन रीति असां पंहिंजे जीवन में कुझु सिखी सघंदा आहियूं, परिवर्तन करे सघंदा आहियूं, सुख अनुभव करे सघंदा आहियूं। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था, ॾिसो जे दुनिया में हिन समय न जीअं जीअं नई नई चीज़ूं अचनि थियूं न, उहे आए दिन नया नया गुरू अचनि था। उन्हनि खे नाम ॾेई छॾींदा आहिनि गुरू। मथां खां कोई आत्मा हेठि ईंदी आहे न, जंहिंजो पहिरियों जन्म, मथां असां आत्मा इहे सभु मथां ईंदा आहियूं। जॾहिं असां बि मथां खां हेठि आयासीं न, जॾहिं असांजो पहिरियों जन्म हूंदो आहे न, उहो ॾाढो ई सुठो हूंदो आहे। अगरि असां स्वर्ग में आई हुई आत्मा आहियूं त असांजा ॾाढा जन्म सुठा आहिनि, लेकिन अगरि असां द्वापर कलयुग में मथां आया आहियूं त असांजो पहिरियों जन्म त ॾाढो ई सुठो हूंदो।
पोइ धीरे धीरे जनम मरण जे चकर में हिसाब किताब चुकतो थींदो आहे, बोझ चढ़ंदो वेंदो आहे विकारनि जे वश थी करे कर्म करण सां, त असांजो जीवन ख़राबु थींदो वेंदो। लेकिन अञा बि मथां आत्मायूं अचनि थियूं, त कोई आत्मा ॾाढी प्रभावित ईंदी आहे मथां, त ॿियनि खे प्रभाव करे छॾंदी आहे। परंतु हिन जो मतिलबु इहे थोरी कि उहो भॻवान जे बारे में असांखे कुझु ॿुधाए थी त ॿिया सभु ख़राबु थी विया, हीअं थोरी थींदो। अॼु तव्हांखे जेको तव्हां गुरू कयो उन जी पालना था वठी, गुरू छो कबो आहे? छो जो माण्हू घर गृहस्थी में, पढ़ाई में, धंधे में भॻवान सां एतिरो जुड़ी करे उन सां शक्ति न वठी सघंदो आहे, त हिन करे गुरू कबो आहे कि उहो असांखे भॻवान खां शक्ति वठी ॾे, है न। हिन जो मतिलबु उहो वॾो न थी वियो, इहो बि हिकु कमु आहे न, जंहिंखे माण्हू इम्पोर्टेंट न सम्झंदा आहिनि, जेके माण्हू इम्पोर्टेंट न सम्झंदा आहिनि, पर इहे ॾाढो इम्पोर्टेंट जॉब आहे, ऐं इहे सभु न करे सघंदा आहिनि, छो जो हिन में पवित्रता खपे। भॻवान खां शक्ति वठण लाइ तव्हांखे काम विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा छॾणी ई पवंदी, तॾहिं तव्हां भॻवान सां जुड़ी करे यथार्थ उन खां शक्ति वठी ॿियनि खे ॾेई सघंदा आहियो। न त तव्हांखे भटकणो पवंदो ई आहे, किथे न किथे असांखे ज़रूरत पवंदी आहे कि असां कंहिंजे सहारे हलूं। त ॿुधायो, इहे जेका बि शुद्ध पवित्र रहंदा आहिनि, कई न बि रहंदा आहिनि, कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि, लेकिन ॾाढा माण्हू अहिड़ा आहिनि बि हिन दुनिया में जो पवित्र रही करे भॻवान खां शक्ति वठी तव्हांखे ॾियनि था, पर हिन जो मतिलबु इहे थोरी कोई नयो ॿियो आयो त उहो ख़राबु थी वियो, भले ई तव्हांखे ॿिए सां थोरी, चलो हिकु डॉक्टर असां कयो, इहे जे शरीर जी बीमारी हूंदी आहे न, उहो अॼुकल्ह दुनिया में ये गुरु संत सन्यासी सिंह जी आत्मा में जेका विकार बुरायूं आहिनि उन्हनि खे कंट्रोल करण लाइ परमात्मा जी शक्ति ॾींदा आहिनि। लेकिन हिन जो मतिलबु इहो न आहे कि इहे भॻवान आहिनि, इहे असांखे ॾाढो ई सोचे सम्झी करे हलणो पवंदो कि जंहिंखे अगरि तव्हां गुरू करो बि था, अगरि तव्हां देवी देवताउनि खे पूजो बि था, अगरि तव्हांखे मूर्तियुनि मां कुझु प्राप्ति बि थिए थी, त इहे कॾहिं बि न सम्झिजो कि इहे भॻवान आहिनि, है न। उन्हनि खे असां वॾे भाउ जो दर्जो ॾेई सघंदा आहियूं, भई जीअं वॾो हुजे नंढो कमाए न सघंदो आहे त वॾो मदद कंदो आहे न, ईअं ई असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। अगरि असां सभु दुनिया गृहस्थी में, धंधे में, पढ़ाई में बिज़ी आहियूं, त इहे जीअं वॾा भाउ आहिनि जो असांखे भॻवान खां शक्ति वठी ॾियनि था, त असांखे रोज़ इहो सम्झणो खपे कि इहे भॻवान न आहिनि, लेकिन इहे पवित्र रही करे भॻवान सां जुड़ी करे असांखे शक्ति ॾींदा आहिनि, छो जो भॻवान खां शक्ति वठण लाइ पवित्रता ज़रूरी आहे, पवित्र रहणु ॾाढो ई ज़रूरी हूंदो आहे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि ॾिसो दुनिया में माण्हू, ऐं हिकु करो, चलो तव्हांखे करिणो ई आहे, तव्हांखे राधे कृष्ण खे मञिणो आहे त तव्हां राधे कृष्ण खे ई मञो, लेकिन हीअं न अगरि थोरो बि दुख थियो, अगरि तव्हांजी राधे कृष्ण जी मथां तव्हां हुन विश्वास रखो था, लेकिन दुख नथो दूर थी वञे, त तव्हां हनुमान वटि हनुमान जी मंदिर में हली वञो, हुतां दुख दूर थी वियो। त हीअं न कि तव्हां राधे कृष्ण जी मूर्ति फिटी करे छॾियो, हनुमान जी रखो, ईअं न करिणो आहे। चलो ठीकु आहे, तव्हांखे वैसे त अगरि तव्हां हिक ते विश्वास रखी हलंदा त तव्हांजी मदद ज़रूरु थींदी आहे, पर हुन जे लाइ पेशेंस खपंदो हूंदो। कॾहिं कॾहिं माण्हू सहन न करे पाईंदो न, त पोइ हेॾे होॾे भटकंदो आहे न। किथां असांखे कुझु नई चीज़ मिली, किथां असांखे कुझु मदद मिली, त हिन जो मतिलबु इहो थोरी असां माउ पीउ खे घर मां कढी छॾींदासीं, अॼु खां इहे मुंहिंजा माउ पीउ आहिनि। त
त इहे जो असां कंदा आहियूं न, इहे जल्दी प्रभाव में न अचो। अॼुकल्ह दुनिया में ॾिसो चीजूं बि अहिड़ियूं ईंदियूं आहिनि कि असां झटि प्रभाव में अची वेंदियूं आहिनि। त अॼुकल्ह इहे मूर्तियूं, ग्रंथ, शास्त्र, गुरू बि एॾा माण्हुनि खे प्रभावित करे छॾंदा आहिनि कि माण्हू जंहिंजो सालो साल जेके मञे थो उनखे कढी थो छॾे। इहे त इहे ई थी वियो न। छो जे तव्हां चओ था इहे माता पिता आहिनि ऐं तव्हां माता पिता खे कढी था छॾो त उहो बोझ चढ़ंदो। माण्हू इहे सम्झंदो न आहे। गुरू करणु ठीकु आहे, लेकिन गुरू मतिलबु तव्हां हुनखे पंहिंजो माता पिता सम्झंदा आहियो, मतिलबु कि तव्हांजो हिकु तरीक़े सां उन्हनि ते कर्ज़ु चढ़ी वेंदो आहे कि उहा बि असांजे लाइ भॻवान खे यादि करे असांखे शक्ति ॾियनि था। त चइण में त चलो माण्हू दक्षिणा आदि ॾेई छॾंदो, उहा ॻाल्हि ठीकु आहे। पहिरियों त न वठंदा हुया, पहिरियों त उहा जंगलनि में रहंदा हुया। अॼुकल्ह त दुनियादारी में अची विया आहिनि त दक्षिणा बि मुंहं सां मांगे वठंदा आहिनि, एतिरो ॾियो त कंदासीं। अॼुकल्ह इहो धंधो थी वियो आहे, पहिरियों धंधो न हुयो। पहिरियों माण्हू सन्यासी सम्झंदा हुया कि हिन दुनिया में भॻवान जी शक्ति खपे, जो असां, छो जे भॻवान त असांखे ॾिए नथो, पैसे में थोरी थो ॾिए, भॻवान त फ्री में शक्ति थो ॾिए। बसि तव्हां पवित्र रहो ऐं परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, तव्हांखे भॻवानु शक्ति ॾींदो। पर अॼुकल्ह माण्हू भॻवान जी शक्ति बि विकिणे थो। त ॿुधायो, तव्हां माण्हू त चए न इहो गुरू, उहो पहिरियों त तव्हांखां कुझु बि न वठंदो, पंहिंजो पहिरियों पको तव्हांखे ठाहींदो, पोइ तव्हांखां पैसा बि घुरंदो। त इन करे ज़्यादा न अॼुकल्ह हिन में न फसण ई सुठो आहे। तव्हांखे इहो पतो आहे न, हिते त सम्झ आहे भई भॻवानु त मथे रहंदो आहे, त असांखे भॻवानु चए थो न तव्हां हेॾे होॾे छो था भटको, मूंखे मथे यादि करो न। घणियूं मूर्तियूं वठी ईंदव, घणा फिटी कंदव, घणा नया रखंदव, घणनि ॼणनि सां पंहिंजो बुद्धि योग लॻाए करे मांगदा रहंदव। त इन करे परमात्मा असांखे चईंदो आहे कि जीअं गीता में लिखियलु आहे, मन मना भव, ख़ुदि की आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में मथे यादि करो, तॾहिं ई तव्हांजो भटकणु बंदि थींदा, तॾहिं ई तव्हांजे पापनि सां मुक्ति मिलंदी, तॾहिं ई तव्हांजे घर में जीवन में सुख शांति समृद्धि ईंदी। ॿियो बाबा असांखे चवनि था कि कॾहिं बि जीवन में आहे न कंहिंसां तंग न थियणो ऐं कंहिंखे तंग बि न करणो, है न। अॼु ॾिसो ॿारनि खे पालण या घर में हिक ॿिए खे, चाहे ॿारनि खे चाहे धीरे धीरे माउ पीउ खे बि ॿारनि खे पालणो पवंदो आहे पहिरियों हुननि खे। लेकिन अॼुकल्ह ॾाढो ई माण्हुनि खे ॾाढो ई सावधान रहणो थो पए। छो जो ॿार वेंदा आहिनि ॿाहिरि, है न, त ॿाहिरि त कंहिंजे संग में अची वञनि, कंहिं वटि छा ॾिसी वठनि, कॾहिं कंहिंजे प्रभाव में अची वञनि, पोइ उहो घर अची चवनि न करूं त प्रॉब्लम। ऐं ॾिसो घर में जेके फ़ोन ते ज़्यादा ॻाल्हाईंदा आहिनि न, उन्हनि खे बि उहो बि जल्दी प्रभाव में अची वेंदा आहिनि। तव्हां जेतिरो थी सघे न, कई माण्हू चवंदा आहिनि मां फ़ोन ते न ॻाल्हायां त छा करां, मां बोर थी वेंदी आहियां। त तव्हांजे साम्हूं जेका माण्हू अथव उन्हनि सां गॾु कुझु कर्म करो न। अॼु माण्हू सभु चवनि था असां अलॻि अलॻि रहूं, छो जो कंहिंखे कंहिंजी वणे नथी। चलो ठीकु आहे, अलॻि बि केसि ताईं रहंदो, पोइ मोबाइलनि ते ॻाल्हाईंदो, छा थींदो आहे, असां 10 ॼणनि सां मोबाइल ते ॻाल्हाईंदे न। हाणे हर हिकु पंहिंजे पंहिंजे जीवन में बिज़ी आहे। तव्हां 10 ॼणनि सां न ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां अगरि 10 ॼणनि सां 10 अलॻि अलॻि जॻह ते माण्हू रहंदा आहिनि, मतिलबु तव्हां हुते तव्हांजी बुद्धि वई, मतिलबु तव्हां शरीर सां न लेकिन दिमाग़ सां त घुमो ई था, मन त तव्हांजो सॼो ॾींहुं हले ई थो, पोइ थकावट थी वेंदी आहे, पोइ घर जो कमु न सुठो लॻंदो आहे, घर जो कमु न पुॼंदो आहे, ॿारनि खे असां ठीक रीति सां ट्रीटमेंट न कर संभाले न सघंदा आहियूं, पोइ पति ईंदो त हुनखे बि ठीक रीति सां तव्हां व्यवहार न कंदव, छो जो तव्हां थकल आहियो,
हाणे पति त इहे सोचंदो न भई घर में वेठी हुई ये थकी कीअं वई। छो जे तव्हां 10 ॼणनि सां फोन ते ॻाल्हायो या तव्हां टीवी ॾिठो या तव्हां मोबाइल में ॾिठो, सम्झो तव्हां कोई वीडियो ॾिठो लंडन जो, हाणे तव्हां त ॾिसो था लेकिन तव्हांजो दिमाग़ हुन समय लंडन में आहे, तव्हांजो मन हुन में लॻल आहे, त तव्हांजो मन ऐं दिमाग़ त कमु करे थो न। सोचो असांजो दिमाग़ लंडन में वियो त थकिजी न पियो हूंदो वीचारो, त आत्मा में ई त दिमाग़ आहे न, मन आहे न, त आत्मा थकिजी पई त सॼो ॾींहुं केतिरा वीडियो ॾिसंदा आहियो, केतिरा वीडियो ठाहींदा आहियो। अॼुकल्ह माण्हुनि खे कमु न आहे, इहे घर जो कमु नथो पुॼे न त वीडियो वेही ठाहींदा आहिनि। चलो वीडियो जे बहाने कॾहिं कमु घर जो कमु कंदा, कॾहिं हिक ॿिए सां खिलंदा ॻाल्हाईंदा, वैसे त माण्हू हिक ॿिए खां न पुछे, लेकिन वीडियो ठाहिणो आहे न त सभु प्यार सां हिक ॿिए सां गॾु मिली जुली करे हलंदा आहिनि। ॾिसो इहो बि साधन थी वियो न, माण्हुनि खे ॾेखारण की असां ॾिसो कीअं सभु मिली जुली करे रहूं था। चलो थोरो समय उहो मिली जुली करे रहनि था, असां बि ॾिसूं था, असांखे बि लॻे थो हा भई असां बि हीअं रील ठाहींदासीं, सभु मिली जुली करे रील ठाहींदा। त इहो बि ॾिसो हिकु तरीक़े सां माण्हू हीअं न त हीअं करे, लेकिन बाबा चए थो रोज़ करो। चलो तव्हां रील ई ठाहियो, चलो तव्हां त्योहार ई मल्हायो, चलो तव्हां मुंहिंजियूं अलॻि अलॻि शक्लियूं ठाहे करे पूजा करो, कम से कम सुख शांति ख़ुशी में रहो, ऐं मुंहिंजो यथार्थ रूप ॼाणे करे मूंखे यथार्थ स्थान ते यादि कंदव न, यथार्थ संबंध सां, त तव्हांखे जीवन में ॾाढो फ़ाइदो मिलंदो। न त करे करे थकिजी पवंदा। जीअं माण्हू अॼुकल्ह भक्ति कंदे कंदे बि थकिजी थो पए, व्रत जप तीर्थ कंदे कंदे बि थकिजी थो पए न। छो जे उहो उमंग उत्साह न आहे, उहो ख़ुशी न आहे, ऐं हिक खे ख़ुशी ॿिए खे न ख़ुशी। त बाबा जी असांखे चवनि था की कॾहिं बि जीवन में तंग न थियो ऐं ॿियनि खे तंग न करो, भले कोई तव्हांखे बदुआ ई छो न ॾे, भले तव्हां सां कोई बुरो ई छो न करे, भले तव्हांजे जीवन में विघ्न ई छो न हुजे, लेकिन असांखे सदा यादि रखिणो आहे कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ केरु आहे, परमात्मा आहे, ऐं मूंखे हिन दुनिया में सर्व जे लाइ शुभ भावना शुभकामना। बसि हिकु कमु यादि रखो, दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, सुठो सोचो, सुठो ई वठो। भई असां त ॿियनि जे लाइ सुठो सोचूं था, त असांखे ॿियनि खां बि सुठो ई वठिणो आहे, भले उहो असांखे ख़राबु ॾियण जी कोशिशि करे, लेकिन असांखे हुन सां सुठो ई वठिणो आहे। इहे बि अभ्यास करिणो हूंदो आहे, न त छा थींदो, कोई अहिड़ो समय थींदो आहे, कोई ॻाल्हि थी वेंदी आहे त एॾो वायुमंडल ख़राबु थी वेंदो आहे न, त हमेशह यादि रखो कि मां माया जीत, प्रकृति जीत, वायुमंडल जीत, स्वभाव संस्कार जीत, हर परिस्थिति ते विजय प्राप्त करण वारी आत्मा आहे। कॾहिं बि तव्हांखे कॾहिं थींदो आहे न, असां घर में बि अगरि कंहिंसां तूं मैं थी वेंदी आहे, कोई ॻाल्हि थी वेंदी आहे, त भले असां ज़्यादा न सोचूं, लेकिन हिनजे कारण थोरो घर में ओड़ो गरम माहौल थी वेंदो है न। भले असां ॻाल्हायूं न, लेकिन उहो संकल्प, उहो वाइब्रेशन रहंदा आहिनि। त इहे यादि रखो कि असांखे जेतिरो थी सघे हिकु त तेज़ आवाज़ में न ॻाल्हाइणो आहे, ऐं अगरि कोई बहस करण जे मूड में आहे त तव्हां चुप थी वञो। भले ॿार जी ग़लती आहे, ॿार अगरि हुन समय तेज़ थो थिए त तव्हां चुप थी वञो, न त छा थींदो, उहो तेज़ थींदो, तव्हां बि तेज़ थींदो। अॼुकल्ह ॿार बि घटि न आहिनि, ॿारनि जो बि दिमाग़ तेज़ थो हले, उहो बि टीवी मोबाइल ॾिसनि था, है न। त इन करे बाबति ऐं सभिनि खां पहिरियों आहे कि असां एॾो नेगेटिव न सोचूं कुझु कंदो, पर अगरि उहो गरम आहे त असां जेतिरो उन समय उनखे चईंदासीं उहो ॿुधंदो ई न,
उहो पंहिंजी हलाईंदो। जेका हुन समय शांत थी वेंदी, पोइ जॾहिं उहा आत्मा शांत थी वेंदी आहे न, पोइ युक्ति सां हुनखे सम्झाइणो। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, अकाल तख्त ऐं दिलि तख्त ते वेही सदा श्रेष्ठ कर्म करण वारा कर्मयोगी ठो। बाबा चवनि था अकाल तख्त मतिलबु असांजी आत्मा में जेकी भ्रुकुटी जे विच में जॻह आहे न, इनखे चइबो आहे अकाल तख्त। अमृतसर में त कोई अकाल तख्त जॻह ठाहे छॾियो अथनि। अकाल तख्त कोई वॾी चीज न आहे, सभिनि वटि आहे अकाल तख्त। सभिनि शरीरनि में जो भ्रुकुटी जे विच जी जॻह हूंदी आहे, जिते असां तिलक लॻाईंदा आहियूं, इनखे चइबो आहे अकाल तख्त। हिते सभिनि जी आत्मा वेठी हूंदी है न। त सदा सम्झो कि मां हिन अकाल तख्त ते विराजमान आत्मा आहियां। त अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलंदासीं त असां सदा परमात्मा जी छत्रछाया जे हेठि रहींदासीं। और जेका परमात्मा जी छत्रछाया जे हेठि रहंदा उहो सदा सेफ रहंदा, सदा सेफ रहंदा त सदा ख़ुशि बि रहंदा। इन करे परमात्मा जी छत्रछाया जे हेठि रहण जे लाइ सदा सम्झो मां आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। स्लोगन आहे, जो सदा सुमान जी सीट ते सेट रहंदा आहिनि न, उहो गुणवान ऐं महान आत्मा कहलाईंदा आहिनि। असांखे सदा सुमान जी सीट ते सेट रहणो आहे। कहिड़ो कहिड़ो सुमान? सुमान मतिलबु ॾिसो, ख़ुदि खे मान ॾियो। जे माण्हू चवंदा आहिनि न मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, मां फलानी आहियां फलानी आहियां, ख़ुदि जे लाइ ई माण्हू चवंदा आहिनि मां बीमार आहियां। त इहे असां ख़ुदि खे मान ॾियूं त कोई तव्हांखे चए तव्हां त सॼो ॾींहुं दुखी ई रहंदा आहियो, सॼो ॾींहुं बीमार ई रहंदा आहियो, त माण्हुनि खे बुरो थो लॻे। लेकिन तव्हां जो ख़ुदि खे ई चओ था मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, मां बीमार आहियां, मां फलानी आहियां, त हीअ त ग़लति आहे न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि सदा ख़ुदि खे मान ॾियो, मां सुखी आहियां, मां शांत आहियां, मां शक्तिशाली आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे, मां हिकदमि तंदुरुस्त शरीर वारी सदा प्रसन्नचित आत्मा आहियां। ये ख़ुदि खे मान ॾियो त तव्हां गुणवान ऐं महान थी वेंदा। कॾहिं बि न चओ मां दुखी आहियां, परेशान आहियां, बीमार आहियां, मूंसां हीअं थियो हीअं थियो, न मां ॾाढी सुठी आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।